भाऊ ये पाण आवाम जा मसला भला कॾहिं हल थींदा? बाबा जॾहिं अवामी नुमाइंदनि जा मसइला हल थींदा तॾहिं। भाऊ भला अवामी नुमाइंदा जा मसला कॾहिं हल थींदा? बाबा हुकूमत लाइ वॾा मसइला आहिनि ऐं वसीला तमामु घटि आहिनि। तंहिं लाइ हुकूमती वज़ीरनि ऐं मशीरनि हिक ॿिए जूं पघारूं वधाइण शुरू करे छॾियूं आहिनि त जीअं जमहूरियत अञा बि वधीक मज़बूत थिए। भाऊ वज़ीर मुशीर त हूअं ई सरकारी गाॾियुनि ते पिया घुमनि, सरकारी घरनि में पिया रहनि, सरकारी खाधो पिया खाइनि, सरकारी नौकर चाकर अथनि, उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे? बाबा पोइ वीचारनि जा ख़र्च बि त आहिनि न। रुगो सरकारी गाॾियूं घर ऐं नौकर चाकर बि त न आहिनि न हलाइणा। पाण एतिरो साल में बि ख़र्च नथा करे सघूं जेतिरो उन्हनि वीचारनि जो रुगो नाश्ते ते ख़र्च थींदो आहे। माना त भाऊ उहे असां खां बि वधीक परेशान आहिनि। ॿियो वरी छा? ऐं अञा वधीक परेशान तॾहिं थींदा आहिनि जॾहिं ग़रीबनि लाइ किथां का इमदाद पहुचे। भाऊ इमदाद वठण खां पहिरीं त परेशानी सम्झ में अचे थी, पर इमदाद मिलण खां पोइ छा जी परेशानी? अड़े भूख इमदाद खे विरहाइण बि त मसइलो आहे न। पर यार मूंखे त कॾहिं बि इमदाद कोन्हे मिली। बाबा अवामी नुमाइंदनि खे त मिली आहे न। हा यार उन्हनि खे त ॿाहिरियनि मुल्कनि मां बि इमदाद मिलंदी रहंदी आहे। त पोइ साॻी ॻाल्हि आहे न बाबा। यार असां पिया था बुख मरूं, तूं वरी चई साॻी ॻाल्हि आहे। अड़े भूख इहा हुकूमत अवामी आहे, याने अवामी हुकूमत। हुकूमत अवाम लाइ ऐं अवाम हुकूमत लाइ। बाबा इन्हनि वज़ीरनि ऐं मुशीरनि खे चूंडियो बि त पाण अवाम आहे न। जॾहिं हुकूमत ई अवाम जी आहे ऐं अवाम हुकूमत जी आहे त इमदाद अवाम खे मिले या अवामी नुमाइंदनि खे मिले। पघारूं, हाउस अलाउंस ऐं ॿियूं सहूलियतूं अवाम खे मिलनि या अवाम जे नुमाइंदनि खे मिलनि। ॻाल्हि त साॻी आहे न। यार असां पिया था बुख मरूं, तूं वरी चई साॻी ॻाल्हि आहे। बाबा मुंहिंजो मतिलबु आहे त जेको ॾाढो तंहिंजो गाबो।